अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नुह्यिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फ़ी इमामिन मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अॼु बाबरकत ॾिहाड़ो जुमे शरीफ़ जो आहे। मदीने वारे साईं फरमायो, यौमुल जुमुअत ईदुल लना। जुमे जो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे। जुमे जे ॾींहं में अल्लाह पाक जल्ल शानहू हिकु अहिड़ी घड़ी रखाई आहे जंहिं घड़ीअ में बानो जो बि अल्लाह को सवाल कंदो उहो क़बूल थींदो। जुमे के दिन सूरज तुलू होने से लेकर सूरज के डूबने तक इस पूरे दिन के अंदर एक ऐसी घड़ी मकबूल और महबूब घड़ी है जो इसमें आजम की तरह अल्लाह के पास मर्तबा और शान रखती है। उस घड़ी में जो बंदा जो सवाल करे वो कभी रद्द नहीं किया जाता। जो सवाल करे वो मकबूल और मंजूर कर दिया जाता है। और जब मोमिन लोग जन्नत में जाएंगे तो इसी जुम्मे वाले दिन उनको अल्लाह का दीदार होगा। रब्बुल आलमीन अपना हुस्ने लाजवाल, हुस्ने बेमिसाल अपने बंदों को दिखाएंगे। वो हफ्ते में एक दिन आएगा, जुमे वाला दिन, और जुमा नमाज की जो घड़ियां हैं, इन घड़ियों में अल्लाह अपने मोमिन बंदू को अपना दीदार कराएगा। ये समझो तो ही अल्लाह जे दीदार जो वक्त आहे, जेको जन्नत में अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे जन्नत में दीदार कराईंदो। ही दुनिया में उहो वक्त आहे। इन जे लाइ सरवर आलम ताजदार कायनात फरमायो, अक्सिरु अलैयत सलात मिन यौमिल जुमुआ। जुमे जे ॾींहं ते मुंहिंजे मथां घणी सलात ऐं घणो दुरूद पढ़ंदा कयो। जितना हो सके जुमे के दिन कसरत के साथ मुझ पर दुरूद पढ़ा करो कि इस दिन अल्लाह ताला फरिश्तों को धरती पे भेज देता है
आसमान से फरिश्तों की फौजें उतरती हैं जोक दर जोक, हर गली में, हर शहर में, हर खित्ते में, हर इलाके में वो फरिश्ते फैल जाते हैं। उनका काम क्या होता है, उनकी ड्यूटी क्या होती है? वो देखते हैं कि कौन से उम्मती हैं जो अपने नबी पर दुरूद पाक पढ़ रहे हैं। उनकी ड्यूटी ये है, उनकी लिस्ट बनाते हैं। वो लिस्ट लिखकर उसकी दो कापियां बनती हैं। एक बारगाह रब्बूबियत में अल्लाह की बारगाह में पेश की जाती है और एक गुंबद खदरा के मकी के पास पेश की जाती है। हालांकि अल्लाह ताला खुद देखने वाला है, समीउम बसीर है, उससे कोई बात मख्फी नहीं है, वो खुद देख रहा है, लेकिन फरिश्तों को गवाह बनाता है। और मेरे आका को अल्लाह ताला ने इल्म दिया है, इन्नल्लाह ज़वालियल अर्द, अल्लाह ताला ने जमीन के पर्दे उठा दिए। मैं पूरी धरती को इस तरह देख रहा था जैसे सरसों का दाना हथेली पे रखा हो। सरियां जो दाणो जीअं तरीअ ते रखियल हुजे त माण्हू ॾिसंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह ताला पर्दा खणाए छॾिया, सॼी कायनात खे मां मोहम्मद करीम ईअं ॾिसां। असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त अॼु बि सुहिणो हबीब हयातुन नबी जे निगाह खणंदो त हीअ जमायत ऐं तव्हांजी मोहब्बत महबूब खां पोशीदा न आहे। पर वरी बि फरिश्तनि जी ड्यूटी लगी आहे। फरिश्तो वञी ॾिसो त जुमे जे ॾियारे ते महबूब जा उम्मती छा पिया कनि। पोइ ये लिस्टूं तव्हां जूं दुरूद पढ़ण वारनि जूं अल्लाह जी बारगाह में पेश थींदियूं ऐं मदीने वारे साईं जे दरबार में भी। साईं फरमाइनि था त जॾहिं को मूं ते दुरूद पढ़े थो त उन जो दुरूद मूं ताईं पहुचे थो, उन जो दुरूद मूं ताईं। ऐं मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ़्तर आहे, उन में लिखां थो त मुंहिंजे फलाणे उम्मती फलाणे वक्त में हेतिरा भेरा मूं ते दुरूद पढ़ियो। त छा तव्हां न चाहींदो त तव्हांजो नालो महबूब जे दरबार में, महबूब जे लिस्ट में लिखजी वञे? कहिड़ा कहिड़ा चाहींदा? हर मोमिन चाहींदो, हर आशिक चाहींदो। इन बहाने सां महबूब वटि याद थी वञे। सुभान अल्लाह। ससी जी मोहब्बत पुनल सां हुई। चए पई त कांगल आओ त कढी ॾियां पंहिंजो हियो साणो हथनि, वञी खा विलायत में अॻियां महबूबन, मन पिरी पुछन त हीअ कुर्बानी कंहिं कई। मन महबूब पुछे त ही हाँ तोखे कंहिं कढी ॾिनो आहे। जेॾीमहिल फरिश्ता तव्हां असांजा दुरूद ऐं सलाम खणी पहुचनि, मन महबूब निहारनि त मुंहिंजो फलाणो ग़ुलाम अॼु मूंखे यादि करे रहियो। जी कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें, जी कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें, दर्शन का तो दर्शन हो
नजराने का नजराना, दर्शन का तो दर्शन हो। आ दिल में तुझे रख लूं, ए जलवे जाना, आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे। क्यों आंख मिलाई थी, क्यों आग लगाई थी, अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना। अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना, आ दिल में तुझे रख लूं, आ दिल में तुझे रख लूं, ए जलवे जाना। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। उम्मती हर को पंजे नबी के प्यारो आ, पर दरूद पढ़ण वारन सां मुझे दिल भर जी खास शफकत प्यार। साईं फरमाइनि था इन्नमा अना लकुम का मसलिल वालिदे लिवलदिही, मां मोहम्मद करीम तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं अबो पंहिंजे बचन जे लाइ महिरबान हूंदो। अबे के पंहिंजे बचन सां केतिरो प्यार हूंदो। पुट खे बीमारी थिए, को दर्द थिए, पीउ बर्दाश्त न करे सघंदो आहे। पुट खे मथे में सूर पवे, अबे खे सॼी रात आराम न ईंदो आहे। मुंहिंजा सुहिणा हबीब अबे खां बि अमड़ खां बि वधीक पंहिंजी उम्मत ते महिरबान हूंदा आहिनि, पर ख़ासि नज़रे करम उन उम्मती ते फरमाईंदा आहिनि जेको दिलबर नबी ते रात ॾींहुं दुरूद सलाम पढ़ंदो आहे। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या मुंहिंजा दोस्तों, मां हिकिड़ो पंहिंजो मुशाहिदो तव्हांखे ॿुधायां ऐं मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो न आहियां। मूंखे मदीने वारे साईं पंहिंजो करम कयो, सोने नबी जी ज़ियारत नसीब थी।
मूं अर्ज कयो या रसूल अल्लाह साईं आउं परदेसी आया कॾहिं किथे कॾहिं किथे मुंहिंजा महबूब कॾहिं कहिड़े मुल्क में कॾहिं कहिड़े वतन में कॾहिं कहिड़े ज़िले कॾहिं कहिड़े तालके में मुंहिंजा महबूब मां तव्हांजे मथां जेको दुरूद पढ़ंदो आहियां छा मुंहिंजो दुरूद तव्हां ताईं पहुचे थो मां अल्लाह जे घर में कसम जी जाइ आहियां हीअं साईं जन वञनि पिया मां साईं जन जे पुठियां पुठियां हलां मूं जेॾी महिल इहो अर्ज़ु गुज़ारियो त पाण हीअं लवणो वराए निहारियूं ऐं मुर्किया फरमायो त तव्हांजो दुरूद असीं ॿुधूं था पर फरमायो तव्हांजो दुरूद असां ॿुधूं था पहुचे थो अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद मुरादूं दिलनि जूं पुॼाए दुरूद मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद मुरादूं दिलनि जूं पुॼाए दुरूद ज़ियारत शफ़ात मिठे मीर जी ऐं जन्नत जी राहत रसाए दुरूद ज़ियारत शफ़ात मिठे मीर जी ऐं जन्नत जी राहत रसाए दुरूद अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैहि या मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर अल्लाह ॾियण ते वंड हथिया भी बनजे अल्लाह ॾियण ते वंड हथिया भी बनजे वो सोहणो सखी सरवर मुझे दिलड़ीअ जो दिलबर जंहिंजो मुल्क मदीनो शल अल्लाह ॾेखारींदो जंहिंजो मुल्क मदीनो वरी अल्लाह ॾेखारींदो दिल रोई चवे हर हर सभई चो मुंहिंजे दिलड़ीअ जो
रहमत जो पिरी पे कर, मुझा दोस्तों, जेकने दुनिया की मुश्किलों में वकोड़ियल आयो तो दुरूद पढ़ो। परेशान आयो, बेरोजगार आयो, तंगी में आयो, तकलीफ में आयो, कर्ज में आयो, मर्ज में आयो, दर्द में आयो, परेशानी में आयो, दुरूद पढ़ो। रब तांजा दर्द लाहे छड़ींदो, तांजा नथियणा कम भी थी पवंदा। अजब आहे जो दवा भी गॾु हुजे, अञ बीमार भी हुजो, दवा भी गॾु हुजे, खाई चङा भला न थियो। अजब आहे। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, मुंहिंजे सोने हबीब जे मथां दुरूद कसरत सां पढ़ण जी पंहिंजे अंदर में हीअं में हेर विझो, अंदर में आदत पैदा कयो। उथंदे वेहंदे रात जो ॾींहं जो भला ॿियो न आहे, सुम्हो था न बिस्तर ते, सुम्हण खां अॻु में कुछ भेरा दुरूद पढ़ी सुम्हो। वरी उथो था निंड मां, वेहो था बिस्तर ते, पहिरीं दुरूद पढ़ो, पोइ पंहिंजे कमकार जे लाइ उथो। ॾींहं जे घड़ियुनि में, रात जे लम्हनि में जेको वक़्तु मिले, वेही चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या महबूब के राज़ी करण जो रस्तो इहो आहे। अल्लाह के परचाइण जी वाट इहा आहे। जेकॾहिं चओ था त तव्हांजा न थियणा कम थी पवनि, तव्हांजा मोझारा मन जा लही वञनि, त पोइ सोणे नबी जे मथां सलात कसरत सां पढ़ो। ऐं ॿी ॻाल्हि, महबूब जी फर्मा बरदारी। हुकुम हबीब जो मिले त अमल कबो, फरमान महबूब जो मिले त उन जे मथां उहो नौकर कहिड़ो जेको मालिक जो चयो न मञे, उहो गुलाम कहिड़ो जेको आका जो फरमान न मञे, उहो उम्मती कहिड़ो जेको पंहिंजे नबी जो चयो न मञे। फर्मा बरदार थींदो या ना फरमान? छा था चओ? फर्मा बरदार या ना फरमान? जे फर्मा बरदार बणजण चाही थो त पोइ सोणे हबीब जो हुकुम मिलंदो वञे, अमल कंदो। पर सुभाणे जो इंतजार नाहे करणो। नफ्स ऐं शैतान अंदर में जंग जोटनि था। मसलन अॼु तव्हां वाइज़ ॿुधो, नसीहत ॿुधी, दिल में असर थियो, यार निमाज़ हाणे पढ़ पी, दिल चवे थी, रूह चवे थो त निमाज़ न छॾबी, ॾाढ़ी बि रखबी, पर वरी अंदर ॿाहिरि निकिरंदे न त वरी अंदर हिकिड़ो ॿियो खनास बि वेठो आहे, उहो रोकींदो, सलाहूं ॾींदो, उल्टा मशवरा ॾींदो। मुंहिंजा दोस्तो, इहो नफ्स, इहो शैतान दुश्मन चङे रस्ते खां रोकण वारो आहे। वो शैतान जा फर्मा बरदार न थियो, मदीने वारे साईं जा फर्मा बरदार। अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह तअबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ए आदम जा पुट, छा मूं तव्हां को इहो वाइदो न वरितो, तव्हां खां इहो अहद ऐं इक़रार न वरितो त शैतान जा पैरोकार न थिजो, शैतान जे विखुन जी ताबेदारी न कजो, शैतान जे रस्ते ते न हलजो। अल्लाह वाइदो वरितो या न वरितो इंसान?
इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन, यो तव्हांजो चिट्टो पिट्टो दुश्मन आ, यो तव्हांजो बेरी आ, यो तव्हांखे दोज़ख जी बाहि ॾे छिके वेंदो। साईं फरमाइनि था त मूं मोहम्मद करीम जो मिसाल कीअं आ, जीअं हिकिड़े माण्हू घर ठाहियो, सोनो घर ठाहियो, हसीन घर ठाहियो, उन में दावत कई, तरह तरह जा ताम तैयार कई, पोइ हिकिड़े शख्स खे मोकिलियईं त वञी माण्हुनि खे दावत ॾे त मुंहिंजे घर अचनि, मुंहिंजी दावत खाइनि। पोइ जंहिं दावत क़बूल कई उहो घर में बि दाख़िल थींदो ऐं ताम बि खाईंदो, पर जंहिं दावत क़बूल ई न कई उहो न घर में वेंदो न ताम खाईंदो। इहो साईं जन मिसाल ॾिनो आहे। साईं फरमाइनि था त इहो घर जन्नत आहे जेका अलाह ठाही आहे। उन घर जन्नत वारे में रब नेमतूं जोड़े ठाहे तैयार करे रखियूं ऐं अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे तव्हां ॾे। ए उम्मतियो, तव्हां ॾे मूंखे अल्लाह मोकिलियो आहे त वञ मुंहिंजे ॿारनि खे दावत ॾे, मुंहिंजी जन्नत में अचनि, मुंहिंजी दावत खाइनि। पुट, घर रब जो, दावत अल्लाह जी ज़ात जी, ऐं सॾण वारो, सॾु ॾियण वारो मदीने वारो साईं। कंहिंखे कंहिंखे सॾु क़बूल आहे? क़बूल आहे? महबूब जो सॾु क़बूल आहे? जे तव्हांखे सॾु क़बूल आहे त पोइ तव्हांखे पक सां जन्नत जूं नेमतूं मिलंदियूं। उहे जन्नत जा तव्हांजे लाइ ताम तैयार आहिनि। हूरूं तव्हांजे वना में वेठियूं आहिनि, हूरूं तव्हांजे इंतज़ार में आहिनि, जन्नत जूं माड़ियूं तव्हांजे इंतज़ार में आहिनि, पर शर्त हिकिड़ो आहे त मुस्तफ़ा करीम जी दावत क़बूल कयो। जेको सॾु महबूब खणी आया आहिनि उहो सॾु क़बूल कयो। वरी ॿियो मिसाल महबूबनि ॾिनो आहे। सोणे हबीब करीम फरमाया त मुंहिंजो ॿियो मिसाल ईअं आहे, जीअं हिकिड़े माण्हू बाहि ॿारी, छा बाहि ॿारी, पोइ मच्छर, जीत ऐं उहे सासी जेके बाहि में अची किरंदा आहिनि उहे डोड़ंदा अचनि पिया उन बाहि ॾे। त हिकिड़ो शख़्स उन्हनि खे हटाए पियो, बाहि खां बचाए पियो त इहे पतंग बाहि में किरी सड़ी न वञनि, उन्हनि खे बचाइण जी कोशिश पियो करे। साईं फरमाइनि था त अल्लाह बाहि ॿारी आहे जहन्नम जे अंदरि, ऐं माण्हू ज़ोरी भॼंदा था वञनि, ऐं मां मोहम्मद करीम ज़ोरी भाकुर पाए चेल मां वठी छिके उन्हनि खे बाहि खां हटाया। साईं फरमाइनि था त मां ज़बरदस्ती तव्हांखे छिके जहन्नम जी बाहि खां बचाया थो। पोइ बचंदो या न बचंदो? महबूब बचाइनि था, असांखे मदीने वारा साईं बचाइनि था, ऐं असीं ज़बरदस्ती भॻा था वञूं दोज़ख ॾे, जहन्नम जी बाहि ॾे ज़बरदस्ती वञूं था। हाणे ॿुधायो, जेको निमाज़ नथो पढ़े काॾे थो वञे? जन्नत ॾे या जहन्नम ॾे? शराब थो पीए, ज़िना थो करे, चोरी थो करे, जुआ थो खेॾे। जुआ हलाल आहे हराम आहे? हाँ, ये 5 रुपया जेके जुआ मूं कमाई हुई न, ये ईअं आहिनि जीअं सूअर जो गोश्त हराम आहे, जीअं कुत्ते जो गोश्त हराम आहे, जीअं शराब हराम आहे, तीअं इन व्याज जा पैसा, जुआ जा पैसा बि ईअं हिकिड़ो टको टको तुंहिंजे लाइ हराम आहे। आहीं त केॾो सियाणो, केॾो सेबतो, केॾो अकुलमंद आहीं, केतिरो अलाह साईं तोखे अकुल शूर न, इहा ख़बर नथी पई त इहा हराम तो पंहिंजे पेट में विझी। न्याणी खे खपाए उन तो पैसा वठे, हराम आहे। हिकिड़ो टको वठण बि, हिकिड़ो पाई जेका थींदी आहे न, टेडी पाई, उहा बि जेकॾहिं न्याणी जे मथां वठे, या पाई वठण बि हराम। चङा भला वॾियूं ॾाढ़ियूं आहिनि, न्याणियूं खपाइनि था पैसनि ते वेठा।
हिकिड़ो माण्हू लख रुपया थो ॾिए, ॿियो वरी चए थो मां 1.5 लख ॾींदोसां, लख वारो छुटो वरी 1.5 लख वारी। ये पीढ़ी ते माल जो वापार थींदो आहे, ईअं पंहिंजे बच्चनि जो पंहिंजे न्याणियुनि जो वापार था कनि। मदीने वारे साईं फरमाए त जेको आज़ाद इंसान खे विकिणी उन जा पैसा वठे, क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद उन सां जंग कंदुसि। अल्लाह वटि मां मुहम्मद करीम अल्लाह वटि उन जे लाइ फरियादी हूंदुसि। ऐं अल्लाह पाण थो फरमाए त जेको व्याज थो वठे उन सां वरी मां अल्लाह पाण जंग कंदुसि। जंहिंसां अल्लाह जंग करे, जंहिंसां रसूलुल्लाह जंग करे, सो खटंदो या हाराईंदो? वो मिठा असांखे नफ्स ऐं शैतान धिकियूं थो वञे जहन्नम ॾे, ऐं मदीने वारो साईं ज़बरदस्ती छिके हटाए थो ऐं सॾे थो जन्नत। अख खोलियो मुसलमानो, होशियार थियो, पंहिंजे लाइ कहिड़ो रस्तो चूंडियो अथव, पंहिंजे लाइ कहिड़ी वाट इख्तियार कई अथव, जहन्नम जी या जन्नत जी? जे जन्नत जी राह खपे त पोइ दुरूद पढ़ो, पोइ क़ुरान जी तिलावत कयो, पोइ उथंदे वेंदे अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह अल्लाह बिन ॾींहनि जो तूं मेहमान वो यार, ॼाण छॾई हे मकान वो यार। काॾे वियड़ा दोस्त प्यारा, माइट मिट पीउ माउ वीचारा, तन जो रहियो न निशान वो यार, ॼाण छॾई हे मकान वो यार। छॾबा या न? ही जान छॾबो या न? पोइ हिकिड़ो माण्हू चए त मां सदाईं जहिड़ो हूंदुसि, आहे को? भला कंहिंखे पक हुजे त मां 5 साल जहिड़ो हूंदुसि, 5 ॾींहं जहिड़ो हूंदुसि, 5 कलाक जहिड़ो हूंदुसि, 5 मिंट जहिड़ो हूंदुसि? आहे कंहिंखे गारंटी? आहे कंहिं वटि पक? मुंहिंजा दोस्तो, पोइ ज़िंदगी फानी, मौत भरियो बीठो आहे। अचानक इज़राइल जा हथ ॻिची में पइजी वेंदा। मस्जिद नबवी शरीफ़ में निमाज़ पियो हमरा पढ़े, हिकिड़ो सजदे में वियो, सजदे में दम परवाज़। वक़्तु त इन जो भलो न। रसूलुल्लाह जे हरम में मिठे मोहम्मद करीम जे साम्हूं ऐं सजदे में साह ॾिने। हाँ, जिंदगी आहे, चङो भलो वुज़ू करे पंहिंजे होटल तां हली आयो, पंध आयो, न बीमारी न तप न अथव। डॉक्टर चयो बाबा हरकत कल्ब बंदि थी वई। वो मिठा जिंदगी जो को बावर भरवसो न आहे, को एतबार जिंदगी जो न आहे। गुनाहनि खां बचो, बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचो, चोरी खां, ज़िना खां, शराब खां, जुआ खां, व्याज खां, पराई हक़ तलफ़ी खां, ज़ुल्म खां, बदनिगाही खां, बेहयाई खां, बुरी संगत खां, बुरी सोबत खां पाण खे बचायो। सुठी सोबत में वेहो। हीअ संगत कोन थी वणेव? हीअ संगत वणे थी या नथी वणे? हाँ, हीअ फ़क़ीरनि जी संगत। अल्लाह यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। कुरान जो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त दोस्त दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा, हर यार यार खां जुदा थी वेंदो, हर संगती संगत टोड़े वेंदो। इल्लल मुत्तक़ीन, मगर मुत्तकी फ़क़ीरनि परहेज़गारनि जी संगत क़यामत में बि क़ाइम। ही संगत वणे थी? हिन संगत में अचबो? हाँ,
हाँ तो माशाल्लाह मथो महीनो मुबारक बीहे पियो तो रबीउल अव्वल शरीफ ईदुनि में ईदूं आशिकनि जे लाइ इंशाअल्लाह रबीउल अव्वल शरीफ जो जेको टियों आचर थींदो हींअर त मटायोसीं सफ़र जे करे जुमो कयोसीं पर इंशाअल्लाह ईंदड़ जेको टियों आचर थींदो हिन आस्थाने पाक ते मीलाद पाक जो मुबारक जलसो थींदो तव्हांखे एडवांस में दावत हुजे टे आचर ते ऐं 23 जी शाम चंड जी 23 जी शाम 24 जी रात फजलाबाद शरीफ मातली में मुझे मुर्शिदन करीमन जो सालानो उर्स मुबारक या तव्हांखे दावत हुजे कबूल आहे कंहिंखे कबूल आहे भाड़ो न थी तो मां ॾींदोसां जी इन मोहम्मदी महफ़िल में जरूर शरीक थिबो ऐं मुंहिंजा दोस्तो अॼु हिन भलारे ॾींहं ते भलारी महफ़िल में भलारी जाइ ते अल्लाह जे घर में दिल में सच्चो अहद कर त अॼु खां वठी निमाज़ न छॾींदुसि अॼु खां वठी सुहारी बि रखबी बुरी सोबत छॾबी जेके अंदर में वर वकड़ अथई न ये कढ पंहिंजो अंदर तोखे पाण ॿुधाईंदो त तोमें कहिड़ियूं ॾिंगायूं आहिनि सम्झो था न मुंहिंजे चवण जी ज़रूरत न आहे अंदर काज़ी रब विहारे छॾियो आहे तुंहिंजे अंदर में उहो पाणे ॿुधाईंदी अॼु अहद कयो त इंशाअल्लाह बुरे रस्ते खां बचबो ऐं मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी वाट वठबी कबूल आहे अल्लाह साईं जल शानू असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो सोने नबी जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाईंदो हबीबन जे ग़ुलामी में शल हयाती जा पसा पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम या दुनिया थई ए यार फानी छॾे वेंदे हिते सभु यार जानी न माइट मिट तोखे कम यार ईंदा न रहंदी हीअ मिठा तुंहिंजी जवानी न माइट मिट तोखे कम यार ईंदा न रहंदी हीअ मिठा तुंहिंजी जवानी न रहंदो बाग़ ताज़ो ही दुनिया जो हवा तंहिंखे लॻे आख़िर ख़िज़ानी किथे आहे उन्हनि जी बादशाही जनी थे कई सदाई हुक्मरानी फानी आई न रख फानी मथे दिल मिट्टी आई मिट्टीअ ते होश सां हल अदा मिट्टी आई मिट्टीअ ते होश सां हल इन्नहु ताला जव्वादुन करीमुन मलिकुन बर्रुन रब्बुर रऊफुर रहीम अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر
वअहयाहुम उस्मान वअक़दाहुम अली वसय्यदा शबाब अहलिल जन्नति अल हसन वल हुसैन वसय्यदतुन निसाइ अहलिल जन्नति फातिमा वसय्यदुश शुहदाइ हमज़ा अल्लाहुम्मा अग़फ़िर लिल अब्बास वलदुहु। इबादल्लाह, इन्नल्लाह अमरकुम बिअम्रिन अज़ीम। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल करीम व ख़िताबिल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन वरफ़ा रायतल जिहाद वद्दीन। अल्लाहुम्मा कुल्ल मन अरादना व अरादल मुस्लिमीन बिसूइन फअशग़िलहु बिनफ़्सिहि वजल कैदहु फ़ी नहरिहि वजल तदबीरहु फ़ी तदमीरिहि। अल्लाहुम्मा अलैका बिअअदाइल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा शत्तित शमलहुम, अल्लाहुम्मा फ़र्रिक़ जमअहुम वकस्सिर शौकतहुम वज़लज़िल अक़दामहुम। अल्लाहुम्मा अरिना फ़ीहिम अजाइब क़ुदरतिक। या अल्लाह, हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह, कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला। या अल्लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर। या अल्लाह, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। या अल्लाह, हिन उजड़ियल दिलयुनि खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद कर, पंहिंजे महबूब जी मुहब्बत सां आबाद कर। हिन ख़ुश्क अखियुनि खे पंहिंजे महबूब जे इश्क जे लुड़कनि में आलो कर। हिन वैरान पेशानियुनि खे पंहिंजे सजदनि सां आबाद कर। या अल्लाह, असां खां उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह, असांखे दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचाइजांइ, असां तां दुश्मन न खिलाइजांइ। या अल्लाह, असांखे बुरे मौत खां बचाइजांइ, डिघी उमिरि खां बचाइजांइ, डिघी बीमारी खां बचाइजांइ, पराई मोहताजी खां बचाइजांइ। या अल्लाह, पराई मोहताजी खां बचाइजांइ, पंहिंजी ज़ात खां सवा ॿिए कंहिंजे दर जो मोहताज न कजांइ, पंहिंजी ज़ात खां सवा ॿिए कंहिंजे दर जो मोहताज न कजांइ। ये मुंहिंजा मौला, ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा, शरीरनि जे शर खां बचा, फितने बाज़नि जे फितननि खां बचा। या अल्लाह, बद नज़रुनि जे बद निगाहियुनि खां बचा। ये मुंहिंजा मौला, कुशादी रोज़ी अता कर। ही हथ कंहिंजे अॻियां डिघे करण खां बचा। ये मुंहिंजा मौला, जेकी बि मुश्किल में मुब्तला आहिनि उन जूं मुश्किलातूं आसान कर। ये मुंहिंजा मौला, हिन कुल ई करमी फ़क़ीरनि खे शाद ऐं आबाद रख। ये मुंहिंजा मौला, हिननि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजांइ। ये मुंहिंजा मौला, हिन जमात जे मथां का कोसी वाह न घुलाइजांइ। हुज़ूर जी सारी उम्मत राज़ी थी, महबूब जे कलमे पढ़ण वारा उम्मती जिते बि रहनि था उन्हनि खे शाद ऐं आबाद कर। बर्मा जे मुसलमाननि जी मदद कर। ये मुंहिंजा मौला, फ़लस्तीन, कश्मीर, यमन जे मुसलमाननि जी तूं ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। मुसलमाननि जूं तकलीफ़ूं दूर फरमा। असांजे हुकुमराननि जो इस्लाह फरमा। असांजे मथां हाकिम उहे आण जेके तुंहिंजे ख़ौफ़ रखण वारा, तुंहिंजे नबी जी मुहब्बत रखण वारा हुजनि। करीम रब, असांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं ऐं चङायूं नसीब कर। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। इबादल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अद्ल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी यअज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाहल अज़ीमल जलीलल जब्बार यज़्कुरुकुम वदूहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला अअज़्ज़ु व अजल्लु व अहम्मु व अअला व औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।